अस्सलाम वालेकुम क्लास। अच्छा, हे क्वेश्चन हुयो जेके मां प्रैक्टिस क्वेश्चन ॾिना, हुन में क्वेश्चन नंबर 5 काफ़ी स्टूडेंट खे तंग करे पियो। हे बिल्कुलु आसान आहे, सिर्फ़ु सम्झण जी ज़रूरत आहे ऐं मां तव्हांखे एक्सप्लेन कंदुमि, इंशाल्लाह तव्हां आराम सां सॉल्व करे वेंदो। हाणे जीअं तव्हांखे मां ॿुधायो त रेशो प्रोपोर्शन में सभिनि खां पहिरियों स्टेप तव्हां छा कंदा, नंबर ॾेई वेंदा 1 2 3 4। ठीकु आहे, पहिरियों स्टेप इहो आहे जेको बिल्कुलु आसान आहे। ॿियों स्टेप इहो हूंदो आहे, असां आइडेंटिफाई कंदा आहियूं कहिड़ियुनि ॿिनि शयुनि जी भेट थियल आहे। असां हिते ॾिसंदासीं त वाज़े तौर ते मीटरनि जी भेट थियल आहे कंहिंसां, रुपीज़ सां। ठीकु आहे, सो हिते मां लिखी वेंदुमि मीटर्स, हिते छा लिखी वेंदुमि रुपीज़, हिते लिखंदुमि मीटर्स ऐं हिते छा लिखंदुमि रुपीज़। ठीकु आहे, सिंधी में बि तव्हां लिखी सघो था जीअं तव्हांखे कन्वीनियंट लॻे। अच्छा, उनखां पोइ हाणे मां स्टेटमेंट पढ़ंदो वेंदुमि। जीअं हिते वाज़े तौर ते मां सर्किल बि कयो आहे त हे जेके 5 आहिनि इहे छा आहिनि, मीटर आहिनि। त ज़ाहिरी ॻाल्हि आहे मां हिते इन्हनि जे हेठो लिखंदुमि 5, हिते निस्बत जी निशानी ॾींदुमि। इन्हनि 5 मीटरनि जा पैसा घणा आहिनि, 1000 रुपयो, सो मां हिते 1000 लिखंदुमि। उनखां पोइ हिते तनासुब जी निशानी ॾिबी आहे, हिनखे 4 नुक़्ता या 4 डॉट्स हूंदा आहिनि। ठीकु आहे, अच्छा हाणे उनखां पोइ सेकेंड जेको ॿी स्टेटमेंट हूंदी आहे, हमेशह ईअं हूंदो आहे न, पहिरीं स्टेटमेंट ऐं ॿी स्टेटमेंट। 5 मीटर चए थो 1000 रुपयनि में मिलनि था, त केतिरा जेको आहे हाउ मच क्लॉथ या हाउ मच मीटर्स कैन बी बॉट विथ 13-15 रुपीज़। त माना चए थो केतिरा जेके आहिनि सो मीटर असां ख़रीद करे सघूं था 1315 रुपयनि में। हाणे स्टूडेंट इन करे कंफ्यूज़न जो उहे हिरियल हुया, हमेशह एक्स आख़िर में अचे पियो चौथे नंबर ते। हाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे 1315 रुपया त ॾिनल आहिनि, या मां तव्हांखो सवाल कयां त हे 1315 छा आहिनि। ज़ाहिरी ॻाल्हि आहे सभिनी जो जवाबु हूंदो त 1315 जेके आहिनि उहे रुपया आहिनि। त उहा ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिते त असांखे न आहिनि लिखणा, छो जो हिते लिखंदासीं त इहे थी वेंदा मीटर। ज़ाहिरी ॻाल्हि आहे त अंडरस्टूड आहे, असां हिते 1315 हिते लिखंदासीं। त 4 जेके आहिनि असां वटि टोटल रक़मूं हूंदियूं आहिनि, जंहिंमें जो हमेशह असांखे 3 ॾिनल हूंदियूं आहिनि। चौथी जी जॻह ते असां एक्स रखंदा आहियूं, ऐं उहा एक्स ज़रूरी न आहे त हिते अचे, उहा एक्स हिते बि अची सघे थी। एक्स में मुराद आहे जेका वैल्यू न ॾिनल हूंदी। ठीकु आहे, हाणे हिते असांजी एक्स ईंदी, छो जो असांखे मीटर्स न आहिनि ॾिनल आहे। चए थो हाउ मच क्लॉथ या हाउ मच मीटर्स कैन बी बॉट विथ 13-15 रुपीज़। इन जो मतिलबु आहे असांखे हिते वैल्यू जी ख़बर न आहे, सिंपल। एक्स हिन जी जॻह ते किथे अची वियो, हिते एक्स कॾहिं हिते बि ईंदो आहे, कॾहिं हिते बि ईंदो आहे। ठीकु आहे, हाणे असां हिनखे सिंप्लीफाई करण जे लाइ असांखे ख़बर आहे त डायरेक्ट जेकॾहिं ज़रब कंदासीं ॿाहिरियों सां अंदरियों सां त वॾी ज़रब थींदी। पहिरियों असां हिननि ॿिन्हिनि खे सिंप्लीफाई करे वठूं था, यानी कोशिशि कंदा त हिननि खे नंढो कयूं। हाणे कीअं नंढो थींदो, ॿिन्हिनि ते 5 जो खोड़ो वञे थो। ठीकु आहे, हिन ते 5 जो खोड़ो हिकु दफ़ो वेंदो ऐं हिन ते घणा दफ़ा वेंदो, पहिरियों ॾिसो 10 ते वेंदो 2 दफ़ा, ऐं पोयों जेके 2 ज़ीरो आहिनि ॿिन्हिनि ते न वेंदो, साॻियो ॾेई छॾींदासीं। हे वारो पासो सेम रखिबो आहे, एक्स 13-15। हाणे वटि असां वटि ॾिसो, असां वटि वैल्यू जेके आहिनि उहे नंढा अची विया। हाणे ॿाहिरियों सां ज़रब थींदो, अंदरियों सां। जेके ॿाहिरियां हूंदा आहिनि, यानी कि पहिरियों ऐं चौथों, इन्हनि खे चइबो आहे एक्सट्रीम्स। पेपर में तव्हांखां इहो बि पुछी सघनि था, ॿाहिरिनि खे छा चइबो आहे,